नाज़रीन, दौलतपुर सफ़न जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सहूलतुनि जी अणहूंद सबब शागिर्द तोड़े उस्ताद परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे दौलतपुर सफ़न मां ग़ुलाम रसूल रिंद पंहिंजी हिन रिपोर्ट में। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल कैंपस दौलतपुर में मौजूद आहियां। हिन वक्त हिन स्कूल जी जेका कंडीशन आहे या हिते जेके सहूलतूं आहिनि तव्हांजे साम्हूं मुंहिंजी बैक साइड ते तव्हांखे नज़र अचे पियो त हिते जेके ॿारड़ा 3 क्लास जा उन में ॿार ऐं मासूम जेके नियाणियूं उहे हेठि पट ते वेही ऐं ज़मीन ते वेही पंहिंजी तालीम पिराइनि पिया। हिन शागिर्दनि मासूम नियाणियुनि जो चवणु आहे ऐं हिते जे उस्ताद जो चवणु आहे त हिन स्कूल सां वेसाघाती कई पई वञे ऐं हिन स्कूल जी जेका SMC जेका बजट आहे उहा गवर्नमेंट प्राइमरी मेन स्कूल दौलतपुर उन जे हेड मास्टर जेको आहे उन जे अंडर में आहे ऐं हिननि खे न बजट ॿुधाई थी वञे, न हिननि खे स्कूल जे लाइ को फर्नीचर ॾिनो थो वञे, न हिननि खे ॿारनि जो जेको पीअण जो पाणी आहे उहो जेको बोर आहे बिल्कुलु सेकियो जेको पाणी उहो ॿार पीअण ते मजबूर आहिनि। को बि आरो प्लांट हिन स्कूल में न आहे। उनखां अलावा हिन स्कूल जे साम्हूं जेको ग्राउंड आहे जंहिंमें पार्क ठही सघे थो या प्ले ग्राउंड जेको ॿारनि जे लाइ उन में जेको उन ग्राउंड जो जेको ॾेख आहे उन में दहियूं ऐं जेके ॿिया नंढा नंढा वण उन में फुटी ऐं हिकिड़ो झंग नुमा या ॾेख ॾेई रहियो आहे। हिन स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि एजुकेशन डिपार्टमेंट जे मिनिस्टर साहिबा ऐं उनखे उन जे जेका सेक्रेटरी एजुकेशन साहिबा या जेके ॿियूं आला वस वारियूं जेके आला इख्तियारियूं आहिनि उन्हनि खे अपील कई आहे। हितां जे शहीद बेनज़ीराबाद जे DC साहब ज़ाहिद हुसैन रिंद खे अपील कई आहे। हितां जे जेको कमिश्नर साहब आहे उनखे अपील कई आहे त हिन स्कूल ते नज़रसानी कई वञे ऐं हिन स्कूल में फर्नीचर ॾिनो वञे ऐं जेके बुनियादी सहूलतूं शयूं जिन जी खोट आहे उहे शयूं मुहैया कयूं।